बारो अस्सलाम वालेकुम। बारो अज असांजो उनवान आहे असांजो मुल्क। असांजो उनवान छा आहे अज? असांजे मुल्क जो नालो छा आहे? पाकिस्तान। वेरी गुड। अच्छा मूंखे ॿुधायो पाकिस्तान कॾहिं क़ाइमु थियो? ऐं पाकिस्तान जा घणा सूबा आहिनि? कहिड़ा कहिड़ा? वेरी गुड। बारो इन खां सवाइ गिलगित बल्तिस्तान ऐं ॿिया क़बाइली इलाइक़ा बि पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो पाकिस्तान जी गादीअ जो हंधि कहिड़ो शहर आहे? वेरी गुड। अच्छा पुट, पाकिस्तान जे हर सूबे जी मुख्य ॿोली हूंदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो पाकिस्तान जी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? हाणे मूंखे ॿुधायो बारो असीं कहिड़े सूबे में रहूं था? सिंध सूबे में। बारो सिंध पाकिस्तान जो कुदरती वसीलनि सां मालामाल सूबो आहे। हाणे मूंखे ॿुधायो सूबे सिंध जी मुख्य ॿोली कहिड़ी आहे? वेरी गुड। अच्छा सिंध जो वॾे में वॾो सूफ़ी शाइर केरु आहे? बारो सिंध सूबे जी गादीअ जो हंधि कहिड़ो शहर आहे? कराची। वेरी गुड। हाणे मूंखे ॿुधायो आबादी जे लिहाज़ सां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो कहिड़ो आहे? वेरी गुड। बारो हाणे मूंखे ॿुधायो पखेड़ जे लिहाज़ सां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो कहिड़ो आहे? बारो हाणे मूंखे ॿुधायो पाकिस्तान जो चोथों सूबो कहिड़ो आहे? वेरी गुड। बारो कराची, हैदराबाद, सखर, लाड़काना, नवाबशाह, खैरपुर ऐं मीरपुर ख़ास इहे सूबे सिंध जा वॾा शहर आहिनि। बारो लाहौर, रावलपिंडी, सियालकोट, गुजरात, भावलपुर इहे सूबे पंजाब जा वॾा शहर आहिनि। बारो लसबेलो, खुजदार, सिब्बी, ज़ियारत ऐं कोयटा इहे सूबे बलोचिस्तान जा वॾा शहर आहिनि। बारो पिशावर, मर्दान, कोहाट, चारसदा इहे सूबे खैबर पख्तूनख्वा जा वॾा शहर आहिनि। असां सबक जी रीडिंग जे लाइ अवांजी क्लास खे 4 मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरायो आहे। सिंध ग्रुप, पंजाब ग्रुप, बलोचिस्तान ग्रुप ऐं खैबर पख्तूनख्वा ग्रुप। मां को बि हिकिड़ो बार सूबे सिंध जे बारे में किताब जे सबक मां रीडिंग कंदो। पाकिस्तान जो कुदरती वसीलनि सां मालामाल सूबो आहे। कराची सिंध जे गादीअ जो हंधि आहे। हाणे ग्रुप पंजाब मां को बि हिकु बार सूबे पंजाब जे बारे में रीडिंग कंदो। आबादी जे लिहाज़ सां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। पंजाब जी गादीअ जो हंधि लाहौर आहे। हाणे ग्रुप बलोचिस्तान मां को बि हिकु बार सूबे बलोचिस्तान जे बारे में सबक मां रीडिंग कंदो। बलूचिस्तान पखेड़ जे लिहाज़ सां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। कोटा बलूचिस्तान जो गादीअ जो हंधि आहे। हाणे ग्रुप खैबर पख्तूनख्वा मां को बि हिकु बार सूबे खैबर पख्तूनख्वा जे बारे में सबक मां रीडिंग कंदो। पाकिस्तान जो चोथों सूबो आहे जंहिं जी गादीअ जो हंधि पेशावर आहे। में ॾिनल सवाल जवाब ग्रुप जे ॿारनि खां पुछंदसि। मोहिंजो दड़ो कहिड़े सूबे में आहे? वेरी गुड। आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो कहिड़ो सूबो वॾो आहे? वेरी गुड। लिहाज़ खां पाकिस्तान जो कहिड़ो सूबो वॾो आहे? बलोचिस्तान। करेक्ट। खैबर पख्तूनख्वा जी गादीअ जो हंधि कहिड़ो आहे? वेरी गुड। छा आहे? काइद आज़म जी मज़ार किथे आहे? कराची। पाकिस्तान जे कहिड़े सूबे में आहे?
गाती है जो अंत केड़ो शहर आए आए मीनारे पाकिस्तान पाकिस्तान जे केड़े शहर में आए लाहौर पाकिस्तान जे केड़े सूबे में आए वेरी गुड बारो ही चाहे कायदे आज़म रेजिडेंसी पाकिस्तान जे केड़े सूबे में आए वेरी गुड बारो हां सिंध ग्रुप वारा बार सिंध सूबे के बारे में कुछ जुमला लिखी ॾेखारींदा पंजाब ग्रुप वारा बार पंजाब के बारे में बलोचिस्तान वारा बार बलोचिस्तान के बारे में खैबर पख्तूनख्वा वारा बार खैबर पख्तूनख्वा के बारे में कुछ जुमला लिखी ॾेखारींदा Bye.